जी नाज़रीन, खानपुर में ख़बर शामिल कंदा हलूं। खानपुर में बदअमनीअ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। एक तरफ़ शहरी अमन जे लाइ एहतिजाजी कैंप हणी वेठल त ॿिए तरफ़ वरी पुलिस जी रिट मुकम्मल तौर ख़त्म थियल नज़र अची रही आहे। गुज़िरियल 15 कलाकनि जे अंदरि 3 वारदातूं थी चुकियूं आहिनि। ॾोहारी गुज़िरियल राति खानपुर शहर जे उर्दू स्कूल चौकदर शोएब बिरोईअ जी 125 मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया। ॿिए तरफ़ खानपुर थाणे जी हद खानपुर कंदरकोट इंडस हाईवे रोड तां नामालूम हथियारबंद फोड़ू ऑयल डिपो कंपनी के मुलाज़िम अब्दुल गबनी सूमरो ऐं शकील अहमद दायो खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए 125 मोटरसाइकिल, हज़ारे रुपया रोक रक़म, हज़ार रुपये जी मोबाइल फ़ोनूं चोर करे फरार थी विया। ओॾा रतन थाणे जी हद फेडरल स्टाफ वेझो मिर्ज़ा चौकी भरिसां पुलिस एहलकारनि जी मौजूदगीअ में कश्मीर खां सखर इलाज जे लाइ मरीज़ खणी वेंदड़ मज़ारी बिरादरी जे कारता वारनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए सघनि खां 2 लख रुपये जी लॻभॻि रोक रक़म, लखें रुपये की मालियत जी 3 कीमती मोबाइल फ़ोनूं चोर करे आसानी सां फरार थी विया। एतिरी बदअमनी के बावजूद पुलिस इंतज़ामिया के कन ते जूं भी नथी सरे ऐं खानपुर तालुके जे अवाम गैर महफूज़ बणियल आहे। इलाइक़े वासी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हुननि तक जे चूंडियल नुमाइंदनि सूबाई वज़ीर तवानाई इम्तियाज़ अहमद शेख, MNA वफ़ाक़ी वज़ीर आबिद खान बयोजन के खानपुर जे अमन खां लाताल्लुक़ बणियल हुजण सबबि तक जो अवाम नाराज़गीअ जो इज़हार करे रहियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध समेत वक़्त वारनि खां उन्हनि मुतालबो कयो आहे त खानपुर तालुके में अमन बहाल करायो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट खानपुर न्यूज़ टीम।